मोजो पीरान पीर जुम्मे जे दिहाड़े वाइज़ पे कयो तक़ीर पे कई पो सुबह हो या शाम ही या मझंदि ही या जुमो हो या छा पर खुतबे में पीरान पीर इहो मोजो नबी साईं जो ॿुधायो गौसल आज़म इहो मोजो ॿुधायो त मुंहिंजो आका मथे वियो 18 वरिया गुज़ारे मोटी आयो त कड़ो बि लुॾियो पे वुज़ूअ जो पाणी बि हलियो पे बिस्तरो बि गरम हो महबूब जे गौसल आज़म जे इहा ॻाल्हि खे त दुश्मन त हुआ न साईं हिकिड़ो को काफ़र बीठो हो भर में ॿुधी ॿुधी चई मुस्लमाननि जा पीर एॾा कूड़ त न हण एॾा कूड़ ईअं खणी पंहिंजे नबी खे पढ़ायो था 18 वरिया मथे गुज़रिया हेठि कड़ो बि लुॾियो पे पीरान पीर फरमाए त बेवकूफ़ अल्लाह जी कुदरत आहे जे न अकुल में ई ॻाल्हि कान थी अचे बाबा ख़ुदा जी कुदरत आहे कुदरत दिमाग़ में न ईंदी आहे जे कुदरत दिमाग़ में अचे त पोइ कुदरत ई न आहे न साईं चई न ईअं कोन थींदो गौसल आज़म फरमायो जेकॾहिं ईअं न थींदो त अल्लाह उहो ताक़त वारो आहे जो तोखे बि करे ॾेखारींदो अल्लाह साईं तोखे बि करे ॾेखारींदो चई हा हा मूंखे थो करे ॾेखारे ख़ैर उतां रवानो थियो पीरान पीर पंहिंजे वाइज़ में लॻो पियो आहे दिलि में ख़्यालु कई त का भाॼी भाॼी खाऊं का मानी पचाइजे मार्केट मां जो लॻियो त मच्छी पई हुई चई वठी वञा ॾाढी सुठी ताज़ी आहे मच्छी ख़रीद कई ज़ाल खे चई हे मच्छी पचाए त मां हेॾो ॿाहिरि वेंदी अचां तुंहिंजी मर्ज़ी माई खट ते खणी मच्छी रखी खट ते रखी माई खयो ॿुहारो त ॿुहारो ॾियां बोटी खानो सफ़ा कयां त पोइ मानी पचायां माई ॿुहारो ॾिनो आहे हे ॿाहिरि निकिरी कंहिं वाह में कंहिं वाटर में कंहिं नदीअ में कंहिं नाले में टुॿी जो हणे ॿाहिरि जो निकिरे त मर्द आहे ई कोन को माई थी वियो दिलि में सोचई पिया हुयुसि त मर्द पर हेॾे होॾे जाइज़ो जो वरितई त सॼो मुल्क ई मैदान लॻो पियो आहे हैरत में अची वियो आहे ज़ाहिर में मर्द पर हाणे वरी ज़ाहिर में फिरी वरी औरत बणिजी वियो हेॾे वाझाए ओचितो हिकिड़ो नौजवान रस्ते सां अची गुज़रियो आहे घोड़े ते सवार आहे हिन खे जो झंग में नौजवान औरत खे ॾिठई चई अमड़ कई ही दुआ त ॻाढ़ी कुआर मिलंदई रब झंग में ॾियारी आहे बिस्मिल्लाह पंहिंजी पोती लाइ हिकिड़ी खणी ॿधायईंसि ॿी मथे ते रखी घोड़े ते चाढ़े सिधो ॻोठ वठी आयो मुला खे वठी निकाह पढ़ाए पताशा विरहाई ख़ैर जो शादी थी किताबनि करामत जन लिखियो आहे त उन औरत खे उन मर्द मां 7 ॿार ॼावा घणा ॿार ॼावा साईं ॾाढे घणा ॿार ॼावा 7 ॿार ॼावा हाणे से 2.5 साल जो वक़फ़ो रखो त 7 सालनि जो केतिरो 7 अढायो अलाए किथे वञी पहुतो हाणे पोड़ी थी वई वरी हिकिड़े ॾिहाड़े मुड़ुस खां मोकल वरितई त भला ॿाहिरां घुमी बेचा वेंझी बेचा जे वञ वरी ॿाहिरि निकिती आहे ॻोठ जे ॿाहिरां को वाटर आहे उन वाटर ते टुॿी हणी वरी जो खणी ॿाहिरि निकिरे थो गॾूं बि पियो आहे वटो बि पियो आहे धोती कपिड़ा बि पिया आहिनि साॻियो मर्द जो मर्द अरे हे छा थी वियो सम्झो था वरी साॻियो मर्द दिलि में सोचई त भॼां लोटो खयई न खए जहिड़ो भॼंदो बि वञे पोइते बि निहारींदो वञे मथां घोड़े वारो अचे सोचो जरा गौर कयो घर जो पहुतो तो हा मच्छी खट ते पई आहे मच्छी माईअ जे हथ में ॿुहारो आहे मुड़ुस खे ॾिसी चई मुआ अध मां मोटियो आहे छा तौड़ी कोन कई जे तोखे ख़बर कान्हे का जेका मूंसां थी गुज़री आहे हाणे हल त हलूं ॿियो को तरीक़ो कोन्हे मुस्लमाननि जे पीर गौसल आज़म जीलानी मूंखे चयो हो त अल्लाह करे ॾेखारींदीसो मुंहिंजे अल्लाह करे ॾेखारियो आहे हाणे ॿियो को तरीक़ो कोन्हे हल त हलूं पीरान पीर वटि मुस्लमान थियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ किताब लिखनि था पिया उहो पंहिंजा बच्चा वठी पंहिंजो ख़ानदान वठी हज़रत पीरान पीर जी मस्जिद में आयो आहे उते जो पहुचे त अञा वाइज़ हले पियो सुभान अल्लाह गौसल आज़म जो अञा वाइज़ हले पियो तक़रीर हले पई अञा पीरान पीर जी परे खां नज़र पई आहे हवाल हुन कोन कयो आहे पीरान पीर ॾिसी फरमाइनि था ॾे ख़बर एतबार आई या न सुभान अल्लाह छा फरमायूं एतबार आई या न चई सच्चो अल्लाह जो रसूल सच्चो मुस्लमाननि जो दीन सच्चो मुस्लमाननि जो नबी ऐं सच्चो मुस्लमाननि जो पीर अब्दुल कादिर जीलानी अल्लाह
अल्लाह